दादू सिंध में कबीलाई तकरार जे खात्मे बहरिया टाउन इंतजामिया पारां सिंधी व सिंधियुनि ते कब्जे सिंध में बदमनी खिलाफ एसयूपी पारां एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। दादू एसयूपी ज़िले दादू तालकाई सिटी जे अॻवाननि कारकुननि पारां हथनि में बैनरी प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हुयो। दादू सिंध में हथ वठी कबीलाई तकरार कराए इंसानी जानियूं ज़ाया कराई पियूं वञनि मुज़ाहिरीन। दादू पूरी सिंध में कबीलाई तकरार जी बाहि ॿरी रही आहे। ताज़ो हिकी घर जा 10 भाती क़त्ल थी विया। कातिलनि कानून खां अञा ताईं आजा आहिनि मुज़ाहिरीन। दादू सरदारी निज़ाम ऐं कानून जे रिट न हुजण सबबि कबीलाई तकरारनि खे हथी मिली रही आहे मुज़ाहिरीन।